वरितोसीं तहरीक बि हलाईसीं पर उन सां गॾोगॾु असांजे मरकज़ी सदर या मरकज़ी कैबिनेट जेको सखर मुंहिंजे ख़्याल में प्रेस क्लब ते बिलावल भुट्टो पीपल्स पार्टी जो चेयरमैन अचणो हो या CM अचणो हो उते उन्हनि खां मञराए 100 स्किल वरितोसीं। ही तहरीक बि जारी रहंदी इंशाअल्लाह ताला। ही जेके सिंध यूनिवर्सिटी वारा या इकरा यूनिवर्सिटी वारा या ॿिया जेके आहिनि NTS वारा उन्हनि जो बि इंशाअल्लाह ताला असांजो मरकज़ नोटिफिकेशन वठी ॾींदो पके थियण जो। इंशाअल्लाह ताला असां हैदराबाद वारा जेको आहे भरपूर शिरकत कंदासीं। उन सां गॾु वधीक असांजी ज़िले जी सदर मौजूदु आहे उहो वधीक तव्हांखे ॿुधाईंदी त असां कहिड़े हिसाब सां हैदराबाद में शिरकत कंदा। महिरबानी तव्हांजी। हैदराबाद डिवीज़न जे कन्वेंशन में ज़िलनि जा उहिदेदार, डिवीज़न जा उहिदेदार, मरकज़ी उहिदेदार ऐं तहलकनि जा उहिदेदार हैदराबाद अचण ते थैंक यू।